पाकिस्तान तहरीक इंसाफ तरफ़ां थर समेत समूरी सिंध में पुलिस पारां सियासी इंतकामी कार्रवाइन ऐं सिंध हुकूमत जी नानसाबिन ख़िलाफ़ मिठी में फांगियारो वटि थरकोल ॾांहुं वेंदड़ रोड ब्लॉक करे एहतजाजी धरणो हयो पियो वञे। थरकोल ॾांहुं वेंदड़ हज़ारे गाॾियूं बीह रहियूं। अॻूणे ज़िले नाज़िम अरबाब अनवर ऐं लजपत सूराई, अॻूणे MPA अरबाब ज़ुल्फ़कार, अरबाब इमरान, अरबाब खानसाब तुगाजी, अरबाब इनायतुल्ला, अरबाब इब्राहिम, अरबाब सिकंदर, अरबाब वज़ीर दिलावर मालकानी, कमरदीन राहो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी धरणो जारी। हज़ारे माण्हू धरणे में वेठल। जाइज़ मुतालबा मञण ताईं धरणो जारी रहंदो। अॻवाणनि जो चवणु आहे त थरपारकर में अंधेर नगरी जो राज आहे। करोड़ रुपयनि जी करप्शन बंदि कमरे में वेही कूड़ा बिल ठाहे कई पई वञे। थरीन ते हर रोज़ चर्स जा कूड़ा केस ठाहे पुलिस सियासी वंगार वहे पई। थर जे माण्हुनि खे तंग कयो पियो वञे। अरबाब हमेशह लॼ ऐं लोही जा रखवाला थी रहिया आहिनि। असां अॻु बि अरबाब गुलाम रहीम सां गॾु हुआसीं, हाणे बि अरबाब साहब सां गॾु आहियूं। हर ज़ुल्म जे ख़िलाफ़ बीहंदासीं। धरणे में वज़ीर आज़म जे सलाहकार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम पुण शिरकत कई। जब अपना काफिला आज़मो यहीं से निकलेगा, जहाँ से चाहेंगे रास्ता वहीं से निकलेगा। ज़मीं की गोद जरा एड़ियाँ रगड़ने दे।